अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे त इंसान वक़्त सां गॾु जॾहिं पंहिंजी सोच खे तब्दील नथो करे त उहो उते ई स्टक थी वञे थो, उते ई बीही वञे थो। काफ़ी सारा अहिड़ा असांजा जीअं ॿहिराड़ी में तव्हां ॾिठो हूंदो टैक्सी ड्राइवर्स आहिनि या गॾां काॾो हलाइण वारा आहिनि या बस ड्राइवर आहे त उहो 8 साल 10 साल खां वठी साॻी इहो ई कमु करे पियो। मज़दूर टाइप जेकॾहिं को आहे त उहो काफ़ी टाइम खां वठी साॻियो कमु करे थो, उहो पंहिंजी सोच खे तब्दील नथो करे त असांखे अॻिते माना कुझु ॿियो बि करिणो आहे या असांखे कुझु तरक़ी जी राह ॾे निकिरणु खपे। सोच खे असां तब्दील न कंदा आहियूं, जेको असांजो वॾे में वॾो फॉल्ट आहे। हिदायत जोगियो साहिबु असां सां गॾु आहिनि। साईं तव्हां छा चवणु चाहींदो? बिल्कुलु ईअं आहे त अक्सर हिते पंहिंजा माण्हू हूंदा आहिनि, हिते जा जेके छोकिरा त उहो सोचींदा आहिनि ॿियनि जे आसरे ते हूंदा आहिनि त ॿाहिरियों माण्हू को अचे ऐं असांखे जेकी हेल्प करे या उहो चीज़ अॻिते कढे ऐं पाण इंतज़ार में हूंदा आहिनि। पर असल असांखे पाण महिनत करणी पवंदी आहे, अॻिते निकिरणु खपे ऐं ॿियनि जो आसरो न करणु खपे। त कामयाबु थियण जे लाइ पाण महिनत कजे, कंहिंजे आसरे ते न विहिजे, कंहिंजी हेल्प जे इंतज़ार में न विहिजे, पाण अॻिते निकिरिजे, सोच तब्दील कजे पंहिंजी। माना आसरो जेको कंदो तो वेही वेंदो, ईअं ॻाल्हि हक़ीक़त आहे यार। दोस्तों उमेद रखूं था त तव्हां आसरनि में न लॻंदो, पंहिंजी वक़्त सां गॾु पंहिंजी सोच खे तब्दील करे पंहिंजे पाण खे थोरो अॻिते वधाईंदो, हिकिड़ी जॻह ते न वेठा हूंदो। बिल्कुलु। वॾी महिरबानी तव्हांजो। अस्सलाम वालेकुम।